शिकारपुर रिपोर्ट रियाज़ अली मीरानी। शिकारपुर आम चूंडनि जे ईंदे JUI तरफ़ां PP लाइ मुश्किलातुनि जा पहाड़। शिकारपुर जी अहम शख्सियत PS सतह ते आज़ाद उम्मीदवार आगा तैमूर खान पठान पंहिंजे ख़ानदान सूदो JUI जे सूबाई जनरल सेक्रेटरी अल्लामा राशिद मामून सूमरो ऐं ॿियनि JUI जे सूबाई ज़िले अॻवाणनि जी मौजूदगी दौरान पुरहुजूम प्रेस कॉन्फ्रेंस में आगा तैमूर खान JUI में शमूलियत जो बाज़ाब्ता ऐलान करे छॾियो। आगा तैमूर खान चयो त JUI क़यादत तरफ़ां दावत ॾियण ते थोराइतो आहियां ऐं अॼु खां पोइ असां मौलाना फज़ल रहमान ऐं राशिद मामून सूमरो सां गॾिजी मुल्क ऐं क़ौम जी ख़िदमत कंदासीं। राशिद मामून सूमरो सां प्रेस कॉन्फ्रेंस में ॻाल्हाईंदे चयो त जतोई भारनि जी शमूलियत खां पोइ हाणे आगा तैमूर जे अचण सां JUI खे वधीक कुवत मिली आहे ऐं रुॻो 2 ॾींहं इंतज़ारु कयो, ॿी बि वॾी सरप्राइज़ ॾींदुसि। इंशाअल्लाह शिकारपुर में सभी सीटुनि ते क्लीन स्वीप कंदासीं। अगरि हिन दफ़े तव्हां असांजो वोट चोरी कयो त वज़ीर आला हाउस ते 10 लख माण्हू गॾु करे वज़ीर आला समेत कंहिं बि मेंबर खे हलफ़ खणणु न ॾींदासीं। मां त इंतज़ार में हुअमि त जेके शिकारपुर जा माण्हू PP ख़िलाफ़ गला फाड़े रड़ियूं कंदा हुआ त इहे करप्ट आहिनि, सिंध जा दुश्मन आहिनि। शायदि इहे ज़रदारी बिलावल ऐं फरिया टालपुर जे मुक़ाबले में फार्म भरींदा। अल्लामा राशिद मामून सूमरो चयो त आगा तैमूर खान हाणे JUI जो हिसो आहे। अल्लामा राशिद मामून सूमरो वधीक चयो त सिंध जी बका लाइ असां रोज़ अव्वल खां जिदोजहद करे रहिया आहियूं। इंशाअल्लाह जेसीं ताईं सिंध खे वागुनि जे हथां आज़ादु न कराईंदासूं तेसीं ताईं जिदोजहद जारी रखी वेंदी। आख़िर में अल्लामा राशिद मामून सूमरो चयो त मां उन्हनि माण्हुनि खे ॿुधाइण थो चाहियां त तव्हां मौलाना फज़ल रहमान जे ख़िलाफ़ नाज़िबा अल्फाज़ इस्तेमालु न कयो, न त तव्हां जाई माण्हू तव्हांजो अंडनि ऐं टमाटनि सां इस्तक़बाल कंदा। तव्हां इमरान खान खां वधीक न आहियो जंहिं जो JUI जी तहरीक नालो ई मिटाए छॾियो। उन मौक़े ते सूबाई नायब अमीर मौलाना सैयद सिराज अहमद शाह अमरोटी, मौलाना अब्दुल बारी शेख, अल्लामा नासिर मामून सूमरो, डॉक्टर मोहम्मद इब्राहिम जतोई, मीर शाह ज़ैन खान बाजारानी, आगा सैयद मोहम्मद अयूब शाह, अमीर बख्श उर्फ मीर महर, डॉक्टर गुलाम खैबर रिपोर्ट अजीज गुल खैबर साबका MNA मखदूम जमील जमान जी कोऑर्डिनेटर सैयद मुमताज़ अली शाह जा तूफ़ानी दौरा। खैबर में मलाह बिरादरी जे मौज़िज़ीन अब्दुल वाहिद मला मोहम्मद इब्राहिम मला जी दावत ते पहुतो। तकरीब में पहुचण ते संदसि ज़बरदस्त इस्तक़बाल कयो वियो। उन मौक़े ते सैयद मुमताज़ अली शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त वोट मखदूम जमील जमान जो आहे। इंशाअल्लाह मटियारी ज़िले जो 3 सीटूं पीपल्स पार्टी खटींदी। मीडिया टॉक ते सवालनि जा जवाब ॾींदे हिन चयो त जेकी बि मखदूम ख़ानदान सां गॾु आहिनि इहे केॾा बि न विया आहिनि ऐं इहे साईं जमील जमान जिन सां गॾु बीठल आहिनि। पीपल्स पार्टी मटियारी ज़िले मां 3 सीटूं खटींदी आहे ऐं हींअर बि 8 फरवरी ते इंशाअल्लाह वॾी मार्जन तां खटींदी। ज़िले जा जेकी बि PP ऐं मखदूम हाउस सां गॾु हुआ उहे हींअर बि PP सां ई गॾु हूंदा। बाक़ी वॾेरो अयूब हंगोरो ऐं ॿिया छुटल कारतूस आहिनि ऐं 2013 में बि वॾा इतिहाद थिया आहिनि, इहे बि नाकाम थी विया। 8 फरवरी ते तीर जी निशान जी जीत थींदी, मुखालिफ़नि खे दौरा पवंदा। हिन वधीक ॻाल्हाईंदे चयो त बशीर अहमद मेमण बल्दियाती इलेक्शन में हिकु UC बि न खटे सघे, उहो MNA जी सीट कीअं खटींदो। PS 56 ऐं 57 ते PP जा मखदूम महबूब ज़मान ऐं मखदूम फ़खर ज़मान ऐं NA 216 ते मखदूम जमील ज़मान जी जीत थींदी। उन मौक़े हिन तक़रीब में जिन शिरकत कई उन्हनि में सैयद वडैल शाह, सैयद अब्बास शाह, फ़कीर अली खैबर, ज़हूर अमन खास के लिए, नज़र शाह, नजम खोसो, साले लाखो, गुलाम हुसैन खोसो, नजम खोसो, वली मोहम्मद कमरानी, बच्चल मला, शहबाज मला ऐं ॿिया गॾु हुया। रिपोर्ट रियाज़ अली मीरानी। शिकारपुर पुलिस जी कामयाब कार्रवाइयूं। संगीन नौयत जे दर्जन खां वधीक केसनि में घुरवल इश्तिहारी ॾोहनि में सरगर्म बडोहारी गिरफ़्तार, क्लाशिनकोव ऐं मोटरसाइकिल हथ। SSP शिकारपुर डॉक्टर मोहम्मद इमरान खान जी निगरानी में मुख़्तलिफ़ इलाक़नि में जारी इंटेलिजेंस बेस्ड टारगेट जॉइंट ऑपरेशंस जे दौरान संगीन नौयत जी मुद्दत वारदातुनि में मुलविस जराइम में सरगर्म ऐं दर्जननि केसनि में इश्तिहारी जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। थाणे लोडरा जी हद में SHO मुज़म्मिल हुसैन सूमरो पुलिस टीम सां गॾु कामयाब कार्रवाई कंदे लिंक रोड वॾा वाशी जे क़रीब इश्तिहारी जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। कार्रवाई जे दौरान गिरफ़्तार जवाबदारनि वटां क्लाशिनकोव, मोटरसाइकिल, वारदात में इस्तेमालु थियण वारी रस्सी, कटर ऐं ॿिया औज़ार पिणु हथ कया विया आहिनि। गिरफ़्तार जवाबदार दिली जान वल्द दिलावर मारफानी 10 केसनि में इश्तिहारी धाड़े लाइ, जॾहिं त शौकत वल्द इलाही बख्श मारफानी 6 केसनि में इश्तिहारी ऐं पुलिस खे घुरबल आहिनि। गिरफ़्तार कयल इश्तिहारी ॾोहारी शिकारपुर जे थाणनि हुमायूं, लोडरा, सुल्तानकोट, मियां जो ॻोठ, गढ़ी, यासीन ऐं दिलावर मारफानी थाणे ते अगवा, बुराई, तावान, दहशतगर्दी, क़त्ल ऐं क़त्ल जी कोशिश, पुर मंशियात, पुलिस मुक़ाबलनि समेत 16 संगीन केसनि में घुरबल इश्तिहारी जवाबदार गिरफ़्तार कया विया। वधीक जवाबदारनि जो अॻूणो रिकॉर्ड चेक कयो पियो वञे। मुनासिब
कार्रवाई कंदे वधिक जांच जारी है। एसएसपी शिकारपुर डॉक्टर मोहम्मद इमरान खान पुलिस टीम के शानदार कारकर्दगी ते शाबाश ॾियण ऐं तारीफ़ी सर्टिफिकेट ॾियण जा हुक्म जारी किया। जराइम पेशा अफराद के खिलाफ सख्ती सां कार्रवाई कई वेंदी। शिकारपुर पुलिस आवाम के तहफ़्फ़ुज़ के यकीनी बनाइण जे लाइ शिकारपुर पुलिस भरपूर कोशिशूं करे रही है। खैबर रिपोर्ट अजीज गुल। खैबर मक्सी वर्किंग कमेटी सिंध जे सदर जमालुद्दीन मक्सी ऐं ॿियनि भिटशा पहुची दरगाह हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी मज़ार ते चादर चाढ़े सिंध जी तरक्की ऐं ख़ुशहाली लाइ दुआ घुरी आहे। बाद में पंहिंजे वफ़द सां गॾु शाह लतीफ़ प्रेस क्लब भिटशा पहुची मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई। उन मौक़े ते मक्सी वर्किंग कमेटी सिंध जे सदर जमालुद्दीन मक्सी जो चवणु हो त इस्लामाबाद में महानूर बलोच ऐं ॿियनि सां हुकूमत जो रवैयो अफ़सोसनाक आहे। बलोचनि सां इंसाफ़ थियणु घुरिजे। सिंध में महानूर बलोच ते FIR दाख़िल कराइण इंतज़ामिया जी नाअहली ऐं नाकामी जो चिटो सबूत आहे, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था, जंहिंजो आर्मी चीफ समेत आला अदलिया खे पंहिंजो नोटिस वठणु घुरिजे। हिन चयो त मक्सी बिरादरी खे हिकु प्लेटफॉर्म ते मुतहद करण लाइ मुख़्तलिफ़ ज़िलनि ऐं शहरनि में वञी बिरादरी जे माण्हुनि सां मुलाक़ात करे रहिया आहियूं ऐं उन्हनि खे वर्किंग कमेटी में शामिल थियण जी दावत ॾिनी आहे। असांजी कोशिश आहे त मक्सी बिरादरी समेत ॿियनि बिरादरियुनि में शऊर पैदा थिए ऐं तालीम ते तवजो ॾिनी वञे। तकरारनि ऐं नफ़रतुनि जो ख़ात्मो करे सघिजे। जेसीं ताईं तालीम ते ध्यानु न ॾिनो वेंदो, क़ौमूं ऐं बिरादरियूं कॾहिं बि तरक़ी करे न सघंदियूं। जमालुद्दीन मक्सी चयो त शाह लतीफ़ असांजो रूहानी रहबर आहे, जिते हाज़िरी सां हमेशह सुकून मिले थो। असांखे भिटाई सरकार जी ॾसियल दर्स ते अमल करणु घुरिजे। मेहर भरसां कच्छ वारे इलाके बंड माड़ी थाणे जी अदागोट मूसा खान शर में मुबैना तौर पोरियत गुलाम सरवर शर पंहिंजी न्याणी फिरदौस उर्फ रफ़ीका शर के फायरिंग करे क़तल करे छॾियो आहे, जॾहिं त पाण मथां पिस्टल जा फायर करे ज़ख़्मी करे छॾियो आहे। पुलिस मूजिब बरवक़्त तौर इतला मिलिया त फोती नौजवान नारी फिरदौस उर्फ रफ़ीका शर के पंहिंजो वालिद हिकु हंधि शादी कराइणु चाहे पियो। नारी जे इनकार ते संदसि वालिद पंहिंजे न्याणी ते फायर करे पाण खे बि गोली हणी शदीद ज़ख़्मी करे छॾियो आहे। फोती नारीअ जो लाश वाक़े वारे हंधि पयल आहे, जॾहिं त ज़ख़्मी वालिद खे तालका अस्पताल मेहरबाद लाड़काणो अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे, जॾहिं त नारीअ जो लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल कयो पियो वञे। होॾां तालकी अस्पताल में मौजूद फोती नारीअ जे भाउ वसीम शर ॿुधायो त असां ज़रिए ज़मीन ते वियल हुयासीं। वाक़े जो इतला मिलियो त घर पहुतासीं त भेण खे गोली लॻल हुयूं, जंहिं सबबु हू फोती चुकी ऐं बाबा ग़ुलाम सरवर शर ज़ख़्मी हालत में पियो हो। उनखे खणी अस्पताल पहुता आहियूं। वधीक वाक़े बाबति जांच। काज़ी अहमद रिपोर्ट साहिल लाको काज़ी अहमद लॻोट लाखड़ जी रहवासण मिसमात अरबाब ज़ादी जतोई मौसूम न्याणियुनि सां गॾु प्रेस क्लब काज़ी अहमद पहुची लाखड़ थाणे ऐं काज़ी अहमद थाणे जी पुलिस ख़िलाफ़ एहतजाज कंदे चयो त तक़रीबन 20 ॾींहं अॻु राति जे पोएं पर फजर महल लाखड़ ऐं काज़ी अहमद पुलिस बिला जवाज़ मुंहिंजे नौजवान मियांदाद वल्द राणो ख़ान जतोई खे, जेको बदअमनी सबबु पंहिंजी ज़मीन ते लॻल सोलर ट्यूबवेल ते सुतल हुयो, जितां खेसि पुलिस खणी आई आहे, जेके ॾींहं जो काथे साइड ते रखंदा आहिनि ऐं राति जो लाकअप में रखंदा आहिनि। राति मुलाक़ात कराईंदा हुया। मियांदाद खे आज़ादु करण जा पुलिस मूंखां 2 लख रुपया घुरिया, पर असां ग़रीब आहियूं, पैसा न ॾिनासीं त तक़रीबन 5 ॾींहं खां थाणे ते कोन था आणनि ऐं न मुलाक़ात था कराइनि। असांखे ख़ौफ़ थो थिए त किथे मुंहिंजे पुट खे गुम करे मारे न छॾियो हुजेनि या कंहिं कूड़े मुक़ाबले में हाव या फुल फ्राई न करे छॾनि। असां IGS DIG ऐं SSP शहीद बेनज़ीराबाद खे अपील था करियो, महिरबानी करे मूंखे मुंहिंजो पुटु वापसि करे ॾिनो वञे। हू कंहिंजे बि ॾोह में मुलविस न आहे ऐं मूंखे ख़बर पई आहे त हुन ते 3-4 कूड़ियूं FIR बि दाख़िल कयूं अथनि। अगरि हिन ते के बि कूड़ा केस बि दाख़िल कया अथनि तॾहिं बि हिन खे ज़ाहिर कयो वञे। असां हिन जी ज़मानत कराईंदासीं। हिन सां गॾु असांजा ॿिया बि 2 छोकिरा गिरफ़्तार कया हुआ, जिन हिक खे छॾे ॾिनो आहे, हिकु लाक़ब आहे, बाक़ी मुंहिंजे पुटु मियांदाद खे गुम करे छॾियो आहे। अगरि मुंहिंजे पुट खे कुझु बि थियो त मां लाखाट ऐं काज़ी अहमद पुलिस ख़िलाफ़ कोर्ट जो दर खड़काईंदासीं। सकरन रिपोर्ट काज़ी अली रज़ा सनाए सिंधी अदबी संगत सकरन पारां सेक्रेटरी मोहम्मद हनीफ सुमरो जी मेज़बानी में सिंधी ॿोलीअ जी बहगणी शाइर दानिश्वर ऐं कहाणीकार मीर मोहम्मद पीरज़ादो जी 5वीं वरसी इंतहाई अक़ीदत ऐं एहतराम सां सकरन में मल्हाई वई, जंहिंजी सदारत नामायर अदीब मुंतज़िर हुसैन सुमरो कई, जॾहिं त एज़ाज़ी महिमाननि में सकरन प्रेस क्लब जो जनरल सेक्रेटरी मीर मोहम्मद खीरियो, शाइर साहिल पीरज़ादो ऐं कहाणीकार मोहम्मद सिद्दीक़ मंगियो जिन हुया। वरसी तक़रीब में नेमतुल्ला पीरज़ादा, माणक मला ऐं जहांगीर डायरी अयाज़ मेर ऐं काज़ी जावेद सनाई पिणु शरीक हुआ, जिन अलॻि अलॻि ॻाल्हाईंदे चयो त मीर मोहम्मद पीरज़ादो घण रुखी शख़्सियत हो, संदसि किरदार बि बेदाग़ हो, पाण केतिरनि ई किताबनि जो लेखक, तर्जुमाना निगार, शाइर, मज़मून निगार ऐं कहाणीकार हो। इन्हनि चयो त मीर मोहम्मद पीरज़ादो जा सभई पासा सघारा हुया, क़ौमी वर्कर जो पासो हुजे या अदबी पासो, ज़रिए पासो हुजे या समाजी पासो, हर हवाले सां पाण मिसाली किरदार अदा कया। हुननि वधीक चयो त पाण ज़रिए साइंसदान बि हुया
ऐं कणक जूं न्यू जिन्सूं पिणु मुतारिफ़ करायूं जंहिंसां सिंध जे माशियत खे फ़ाइदो रसियो जॾहिं त सरकारी ड्यूटी बि ईमानदारी सां कयूं। आख़िर में घुर कई वई त साईं मीर मोहम्मद पीरज़ादे जो रहियल मवाद छपरायो वञे ऐं संदसि रहियल पासनि ते पिणु तहक़ीक़ कई वञे। वरसी तक़रीब में मुसवर चौहान, ख़ैर मोहम्मद लाखो, कुर्बान उमरानी, बरकत शेख, मसूद उमरानी, नूर मोहम्मद कीरियो, हाजी ख़ान मला ऐं अज़हर मेमण पिणु शरीक हुआ। मटियारी रिपोर्टर इलेक्शन हर सूरत में थियणु घुरिजे। मौजूदा सियासी सूरत हाल जो वाहिदल शिफ़ाफ़ इलेक्शन आहे। ईंदड़ चूंडुनि में पीपल्स पार्टी वफ़ाक़ तोड़े सूबनि में हुकूमत ठाहींदी। बिलावल भुट्टो ज़रदारी ईंदड़ वज़ीर आज़म हूंदो। मटियारी ज़िलो पीपल्स पार्टी जो मज़बूत क़िलो आहे। मखदूम हाउस सभिनी दोस्तनि खे इलेक्शन में गॾु खणी हलंदो। सरवरी जमात जे रूहानी पेशवा मखदूम जमील ज़मान मेमण हाउस जुगनू CNG मटियारी ते नौजवान पीपल्स पार्टी अॻवान हाजी शहज़ाद अली मेमण सां मुलाक़ात कई। उन दौरान इलेक्शन जी तैयारी बाबति हिदायतूं जारी कयूं। उन मौक़े ते सिंध मेमण इताद जे सरबराह हाजी अब्दुल शकूर मेमण ऐं हाजी शहज़ाद अली मेमण तरफ़ां खेसि लुंगियुनि जा तोहफ़ा पेश कया विया। उन मौक़े सरवरी जमात जे रूहानी पेशवा मखदूम जमील ज़मान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मखदूम हाउस हमेशह आवाम लाइ सियासत कई आहे। हज़ारे ग़रीब मिसकिन माण्हुनि खे रोज़गार ॾियारियो आहे। इंशाअल्लाह ज़िले जे टिनी सीटुनि ते हमेशह जीअं फतह थींदासूं। हिन चयो त जेकॾहिं को दोस्त नाराज़ आहे त उनखे बि परचाए गॾु खणी हलंदासीं। पीपल्स पार्टी अॻवाननि सां जल्द मुलाक़ातूं शुरू करे इलेक्शन मुहिम जी शुरूआत कई वेंदी। उन मौक़े ते सिद मुमताज़ शाह, गुल मोहम्मद पंवर, वॾेरो गुलशेर अबरी जो, वॾेरो मीर चंड, नदीम डायरी, जुल्फर अली मेमण ऐं ॿिया पिणु मौजूदु हुया। पीरोनमल रिपोर्ट अता मोहम्मद खान पठान सांगड़ वेझो संजोरो में अवामी वेलफेयर एसोसिएशन तरफ़ां हर साल वांगुरु 37 इज्तिमाही शादियुनि जो प्रोग्राम अल रशीद में मीर हाल में मल्हायो वियो, जंहिंमें ग़रीब मुस्तहिक़ ख़ानदान जी 37 जोड़नि जूं शादियूं करायूं वयूं, जंहिंमें न ज़ात, न पात, न रंग, न नस्ल खां हटी करे इज्तिमाही शादियुनि जो प्रोग्राम रखियो वियो। संजोरो जे अल रशीद मैरिज हॉल में मुख़्तलिफ़ इलाक़नि मां 37 जोड़नि जी शादी जी तक़रीब में शिरकत कई वई, जंहिंमें ॾाज हर हिक जोड़े खे हिक जेतिरो ॾाज ॾिनो वियो। शादियूं सुन्नत नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैरवी मुताबिक़ कई वई। इज्तिमाही शादियुनि जी तक़रीब में इलाइक़े वासियुनि जे वॾे अंग में शिरकत कई, जंहिंमें आयल मोज़िज़ महिमाननि जो चवणु हो त नेक कम लाइ असां सलाम पेश कयूं था अवामी वेलफेयर एसोसिएशन खे, जिन 37 ग़रीब ख़ानदान जे घर में रौनकूं वधायूं। असां सलाम पेश कयूं था जिन अहिड़ा प्रोग्राम कराया जिन मां ग़रीब मिसकिन ख़ानदान फ़ाइदो वठी सघनि, जॾहिं त स्टेज जा फ़राइज़ शहज़ाद मुग़ल सर अंजाम ॾिना। लकी गुलाम शाह खां ख़बर शामिल कंदासीं। स्पेशल रिपोर्टर रियाज़ अली मीरानी। शिकारपुर जी रिपोर्ट मूजिब लकी गुलाम शाह लग सखर लाड़काणो रोड फाटक नंबर 1 वेझो लाड़काणो खां सखर वेंदड़ क़ानून लागू कंदड़ इदारे जे अहलकारनि खां हथियार बंदन, सरकारी हथियार ऐं रोक रक़म मोबाइल फ़ोन फोर करे फ़रार थी विया। इतला ते शिकारपुर पुलिस में थड़थेलो मची वियो। SSP शिकारपुर जी हिदायत ते मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस पहुची पेरा खणी वरिता। पेरा रोड ते गुम थियण करे खोजी कुतो घुरायो वियो। SHO लकी गुलाम शाह जहांगीर चांडियो मूजिब सिर्फ़ हिकु हथियार फुर थियो आहे, ॿियो सामान फुर करे विया आहिनि। कार्रवाई करे रहिया आहियूं। ब्यूरो चीफ ज़िला दादू साहब खान हालो जी रिपोर्ट मुताबिक मेयर चीफ ऑफ चांडिया नवाब गैबी सरदार अहमद खान चांडियो, नवाबज़ादा बुरहान खान चांडियो, नवाबज़ादा लश्कर खान चांडियो ऐं अॻोणो MPA फयाज़ अली बुट रे सजाद अली चांडियो जी दावत ते मेहर पहुता चांडिया नवाब गैबी सरदार अहमद खान चांडियो, नवाबज़ादा बुरहान खान चांडियो, नवाबज़ादा लश्कर खान चांडियो जी मेहर पहुचण ते गुलनि जी वर्खा करे दुल्हन शनाइन सां शानदार इस्तक़बाल कई वई। चांडिया नवाबन नवाब गैबी सरदार अहमद खान चांडियो, नवाबज़ादा बुरहान खान चांडियो खे बोस्की जो पटको पेश कयो वियो। संदसि सां गॾु आयल महिमाननि खे सिंध जी सकाफ़त टोपी अजरक ओढायो वियो। नवाब सरदार अहमद खान चांडियो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पीपल्स पार्टी खे किथे बि असांजी मदद जी ज़रूरत पए त उते वञी सघूं था। पीपल्स पार्टी अवामी पार्टी आहे दादू ज़िलो असांजो पंहिंजो तक आहे। नवाब सरदार अहमद खान चांडियो वधीक चयो त अदी उमे रुबाब बहाना तलाश करे रही आहे। असां केस में बेरोही आहियूं, अदालतुनि ते अतमाद आहे, हक़ सच जी फतह थींदी। उन मौक़े ते रेस कुर्बान अली चांडियो, सरदार कमाल खान डेपर, रेस शेर मोहम्मद चांडियो, रेस इनायत चांडियो, मकसूद अली मेमण, रेस जाहिद हुसैन चांडियो। चांडिया इतिहाद पाकिस्तान तालका मेयर सदर अख्तियार अली साखाणी, कादिर चांडियो, जमील अहमद महसर, मंसूर अली चांडियो, साफ़ी फहद अली ब्रोई, साफ़ी नादिर चांडियो, वडेरो दीदार अली जामरी समेत मुख़्तलिफ़ बिरादरी जे माण्हुनि पीपल्स पार्टी कारकुननि वॾे तादाद में शिरकत कई। रिपोर्ट अशरफ अवान मातली। SSP बदीन मीर रोल खोटो जी अहकामात DSP मातली गुलाम फरीद जट जी हिदायत ट्रैफिक पुलिस इंचार्ज मातली सब इंस्पेक्टर यासीन महर पारां ट्रैफिक अहलकारनि सां गॾु कार्रवाई कंदे मातली शहर में तेज़ रफ़्तार गाॾियुनि ख़िलाफ़
ऐं कोस्टर ऐं वैननि जी छत ते मुसाफ़िर सवार करण ऐं तेज़ आवाज़ सां टेप वॼाईंदड़ रिक्शा ऐं समेत ट्रैफ़िक क़वानीन जी भनगड़ी कंदड़ गाॾियुनि ख़िलाफ़ कार्रवायूं करे गाॾियुनि खे चालान करे जुर्मानो आयद कयो वियो। उन मौक़े ते ट्रैफ़िक इंचार्ज यासीन महर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त SSP बदीन ऐं DSP मातली जी हिदायतुनि ते ट्रैफ़िक क़ानून जी भनगड़ी कंदड़ गाॾियुनि ख़िलाफ़ कार्रवायूं जारी आहिनि। सेक्रेटरी रिपोर्ट काज़ी अली रज़ा सनाई मच कचहरियूं जिते सिंध जी सक़ाफ़त आहिनि उते सिंध जी सूंह पिणु आहिनि। वॾेरनि जे ज़माने में मच कचहरियूं रोज़ जो मामूल हूंदियूं हुयूं। उहा ॻाल्हि पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जे सीनियर अॻवान नज़ीर अहमद राऊ सीनियर सहाफ़ी रियाज़ हुसैन कीरियो पारां रिथियल मच कचहरी में महिमान ख़ासि तौरु शिरकत बाबति ॻाल्हाईंदे चई। हिन चयो त अॼु जे ॿूसट वारे माहौल में नफ़सा नफ़सी वारे दौर में अहिड़ियुनि कचहरियुनि जी ज़रूरत आहे जितां घड़ी सेवा जो सुख वठी सघिजे थो। मच कचहरी जे सरपरस्त आला सैद इमदाद हुसैन शाह ॻाल्हाईंदे चयो त रियाज़ हुसैन कीरियो मुफ़्ती मेड़े तारीख़ रक़म कई आहे। असीं खेसि बेतरफ़ियूं मुबारकूं पेश कयूं था। हिकु कामयाब प्रोग्राम करण जूं ॿियो संदसि जनम ॾींहं जूं दुआऊं आहिनि त अहिड़ा ख़ुशियुनि जा मौक़ा बार बार ईंदा रहनि। उन खां अॻु मेज़बान रियाज़ हुसैन कीरियो आयल महिमाननि खे आजियाणो ॾियण बाद खेनि लुंगियुनि ऐं अजरकनि जा तोहफ़ा पेश कया जॾहिं त मच कचहरी जे महिमान ख़ासि नज़ीर अहमद राऊ ऐं सरपरस्त सैद इमदाद हुसैन शाह खे बोस्की जा पटका ॿधाया। प्रोग्राम में धरती सां लगाव जे हवाले सां सूफ़ियाणी महफ़िल पिणु कई वई जंहिंमें मुख़्तलिफ़ फ़नकारनि सुर विखेरिया। प्रोग्राम खे ॿिनि सीनियर सहाफ़िन इम्तियाज़ हुसैन मेमन नियाज़ हुसैन चांडियो तरबियत ॾिनो। मच कचहरीअ में ज़िले मटियारी ऐं ज़िले शहीद बनज़राबाद जे सहाफ़िन समेत मुख़्तलिफ़ फ़िकर जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई जॾहिं त सकरन प्रेस क्लब जी टीम सीनियर नायब सदर गुल मोहम्मद लगारी जी अॻवानी में ख़ुसूसी तौरु शिरकत करे मेज़बान रियाज़ हुसैन कीरियो खे अजरकनि ऐं हारनि जा तोहफ़ा पेश कया। नौशरो अफरोज़ रिपोर्ट ज़ुल्फ़िकार अली तगत। नौशरो अफरोज़ जे शहर ठारूशा में सहाफ़ी तनवीर कुरैशी जे भाइटे ऐं नूर मोहम्मद कुरैशी जे पुटु हसनैन कुरैशी जी जनाज़ा नमाज़ ठारूशा जे बोरटी नाके वारे जनाज़ा गाह में अदा कई वई जंहिंमें सियासी समाजी रहनुमाउनि वॾे अंग में शिरकत कई। GD अॻवान ज़ाहिद रिंद एडवोकेट इस्माइल उजण राना बख्तार राजपूत राना सरफराज राजपूत रियाज़ कुरैशी मज़हर अब्बासी मीर इजाज़ तगत अतीक रहमान विस्तड़ो ऐं नेशनल प्रेस क्लब ठारूशा जी टीम सहाफ़ी राना अब्दुल जब्बार राजपूत इजाज़ मुग़ल मोहम्मद अली सुमरो मोहम्मद अली उजण इमदाद सुमरो राना मोहम्मद अशरफ राजपूत ऐं नूर मोहम्मद उर्फ शानी राजपूत शिरकत कई। जनाज़ा नमाज़ खां पोइ संदसि मड़ अबाणी कब्रिस्तान सोनो फ़कीर में धरतीअ हवाले कयो वियो। हिन खां पोइ दुआउनि जो सिलसिलो जारी। खानपुर महर अब्दुल वहीद गडानी खानपुर महर लॻ हथियार बंदन हिकु निजी TV चैनल जे रिपोर्टर सहाफ़ी मंसूर सियाल जे भाउ अब्दुल करीम सियाल खां 2 लख रोक रक़म में मोबाइल फ़ोन फोर करे फ़रार थी विया। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची वई। खानगढ़ वासी सहाफ़ी मंसूर सियाल जो भाउ अब्दुल करीम सियाल लोहे वेझो ॻोठ कोरी लाशारी खां VC जी रोक रक़म 2 लख रुपया खणी रिक्शा ज़रिए खानपुर महर अची रहियो हो त पके खुई बस स्टॉप वेझो 3 मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि खे ज़िरकमाल बणायो। हथियारबंदन अब्दुल करीम सियाल खे तशद्दुद जो निशानो बणाइण बाद खेसि रोक रक़म 2 लख रुपया ऐं मोबाइल फ़ोन फोर करे फ़रार। वाक़े जो इतला मिलण ते खानपुर महर पुलिस पहुची वई। हथियारबंदनि जा पेरा खणण लाइ जासूसी कुता घुराया विया आहिनि। वाक़े जो केस वग़ैरह दाख़िल न थी सघियो। सहाफ़ी मुंहिंजो भाउ कोरी लाशारी मां VC जा 2 लख रुपया रक़म खणी अची रहियो त खेसि पीछो कंदे 3 हथियारबंदनि पक्की खुई वटां खेसि रोक रक़म फोर कई ऐं तशद्दुद करण बाद फ़रार थी विया। सहाफ़ी मंसूर सियाल फुर वाक़े बाद SSP घोटकी वाक़े जो नोटिस वठंदे फुर्तियल रक़म वापसि करण लाइ SHO खानपुर महर खे हुकुम ॾेई होॾां खानपुर महर शाहपुर पुलिस चौकी मोहम्मद अफ़ज़ल महर तोड़े SHO खानपुर महर अलाउद्दीन फलपोटो पुलिस टीम जाइ वारदात ते पहुची विया। मीरपुर ख़ासि इक़बाल सोलंकी भाई जी कारे रंग जी मोटरसाइकिल कुब्बा नागोरी मस्जिद जे ॿाहिरां अणॼातल चोर चोरी करे विया। एवान सहाफ़त सूमार समय जो मीरपुर ख़ासि इक़बाल सोलंकी भाई जी कारे रंग जी मोटरसाइकिल कुब्बा नागोरी मस्जिद जे ॿाहिरां अणॼातल चोर चोरी करे विया। एवान सहाफ़त सूमार समय जो ही राति देर सां पीर गाजी शाह जे मेले ते नामालूम जवाबदारनि फायरिंग करे हिकु ॼणो वज़ीर जतोई खे क़तल करे फ़रार थी विया। जूही मक़तूल जो तालुक़ काज़ी अहमद सां ॿुधायो पियो वञे। वाक़ियो पुराणी दुश्मनी तां पेश आयो आहे। ज़रिया जूही फायरिंग सबबि मेले में भाॼ ख़ौफ़ ऐं हिरास छाइजी वियो। मक़तूल जो मड़ अस्पताल मुंतक़िल। रिपोर्ट अहमद रोदनानी हक़ TV न्यूज़ जूही। दादू रिपोर्ट मुख्तार अली सुमरो DHQ अस्पताल दादू जे अॻूणे सिविल सर्जन ज़ाहिद हुसैन खूरो दादू प्रेस क्लब पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त 28 डिसंबर ते चिंची रिक्शा में अस्पताल जी गेट ते पहुतुसि। मां पंहिंजो लैपटॉप ठाराइण वञी रहियो हुयसि
त डॉक्टर गुलजार पवर पंहिंजी कार में विहारे चयो त तुंहिंजो ऐं डॉक्टर अमजद जो मसइलो हल कयूं था। कुझु अॻिते हलियो त मूंखे महसूस थियो त मूंखे कंहिं रान में इंजेक्शन हई आहे। जंहिं बाद मूंखे निंड अचण लॻी। जंहिं बाद मूंखे निजी कोच में मुलाज़िम उथारियो, चयो त लाहौर पहुची विया आहियूं। गाॾी जो आख़िरी स्टॉप आहे। जंहिं बाद आउं लाड़काणो पहुची कार वसीले दरगाह मशहूरी शरीफ़ पहुतुसि, जिते दरगाह जे गादी नशीद राशिद मशहूरी मुंहिंजे घर भातियुनि खे दादू में इतला ॾिनो ऐं मुंहिंजी हालत ॾिसी इलाज करायो। हिन चयो त मूंखे हथ सां लापता करे धमकियूं ॾिनियूं, जंहिंमें दादू DHQ अस्पताल MS डॉक्टर अमजद मस्तोई गुलजार पवार, जेको डॉक्टर नाहे पर अस्पताल अंदर कमु करे थो, मामले बाबति दादू SSP सां मुलाक़ात कई, पर हिन मुंहिंजो अज़ालो करण बजाए अगवा कंदड़ जी सपोर्ट कई आहे। ऐं पीपल्स पार्टी ज़िले सदर रफ़ीक जमाली बि डॉक्टर अमजद मस्तोई जो साथ ॾेई रहियो आहे। मटियारी रिपोर्टर मटियारी तालुके जे शहर शाहपुर दरपुर मां अमन जो पखी उॾामी वियो। शाहपुर थाणे जी हद मां रात जे वक़्तु चोर ग़रीब सब्जीअ जो गाॾो हलाईंदड़ जी दुकान मां हिकु कटो पटाटा, हिकु मण जे क़रीब लो ऐं ॿियो ज़रूरी सामान चोरी करे फरार थी विया। ग़रीब सब्जी विकिरो कंदड़ राजू कूली मीडिया अॻियां दायो त आउं ग़रीब माण्हू पंहिंजे बचनि जी रोज़ी लाइ ॾींहं राति गाॾो हलाए पेट गुज़र करियां थो, मगर राति देर सां मुंहिंजे दुकान मां चोर हिकु कटो पटाटा ऐं हिकु मण लो ऐं ॿियो ज़रूरी सामान चोरी करे विया आहिनि। हाणे आउं ग़रीब माण्हू कंहिंखे दाह ॾियां, केॾां वञां? वस वारनि खां मुंहिंजी अपील आहे त मूं सां इंसाफ़ करे चोरी थियल सामान वापसि करायो वञे। खबरुनि अपडेट जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कयूं पिया त पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िला ठटे जे सदर ख़ान साहिब सादिक अली मेमण खे 225 NA ठटो जी टिकट कन्फर्म थियण खां पोइ पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िला ठटे जे वर्करनि ऐं जियालनि जे दिलनि में ख़ुशीअ जी लहर। उन मौक़े ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जियालो मोहम्मद अयूब मल्ला पारां मुबारकूं ऐं उन सां गॾु संदसि मान में शानदार आजियानी ॾियण जो ऐलान कयो वियो। अयूब मल्ला सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त ख़ान साहिब सादिक अली मेमण खे पार्टी क़यादत पारां NA 125 ठटो जी टिकट ॾियण ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जा थोराइता आहियूं। असां वचन कयूं था त NA 125 ठटो तां पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले ठटे जे सदर महबूब अगवान ख़ान साहिब सादिक अली मेमण खे वॾी अक्सरत सां वोट ॾेई कामयाबु कराईंदासीं ऐं उन ख़ुशीअ जे मौक़े ते आउं अयूब मल्ला ख़ान साहिब सादिक अली मेमण साहिब जे मान में आजियाने जी दावत ॾियां थो। उमेद आहे त सादिक अली मेमण साहिब जल्द मूंखे टाइम ॾेई आजियाने में शिरकत कंदो।